चवनि था त प्यार अंधो थींदो आहे, पर मां थो चवां त प्यार बेवकूफ़ थींदो आहे। ऐं जॾहिं माण्हू खे का मोहबत थींदी आहे त पोइ माण्हू जा होश हवास छॾाए वेंदा आहिनि। सो हिन औरत जेका सीमा जखराणी आहे, इन सां बि मामलो अहिड़ो ई आहे। उहो इन करे आहे त हीअ 4 ॿारनि जी माउ आहे ऐं पंहिंजो हिन जो नालो आहे सीमा जखराणी। हीअ असल में जैकबाबाद जी आहे, पर कराची में रहे थी। ऐं सचिन में कैसे प्यार हुआ? कहाँ मिले? पबजी में? जेको आहे हिन जो इश्क थी वियो इंडिया में सचिन कुमार सां। सो हीअ पाण चवे थी त मुंहिंजो इश्क जेको उन सां आहे सोशल मीडिया ते जेका आहे पबजी जे ज़रिए उन सां इश्क थियो आहे। सो अॼु उन जे मुड़ुस जी वीडियो बि जेका आहे मिरर लगा दो, आइए बेटा शीशे ऊपर करो, उहा बि साम्हूं अची वई आहे। उन मुड़ुस जो नालो आहे गुलाम जखराणी। उहो सऊदी अरब में मज़दूरी कंदो आहे। तो उन चयो आहे त मूंखे उन पाकिस्तान जे पंहिंजो हुकूमत खे ऐं हुतां जे काउंसलर खे अपील कई आहे त मूंखे पंहिंजा 4 ॿारड़ा जेके आहिनि उहे वापसि कराया वञनि। हीअ सीमा जेका आहे उन जा जेके तफ़सील आहिनि उहे इहा आहिनि त हीअ पहिरियां कराची में रहे थी। कराचीअ खां पोइ हीअ जेको आहे सो दुबई वई ऐं दुबई खां पोइ हीअ नेपाल वई ऐं नेपाल खां पोइ जेको आहे हीअ इंडिया वई। हाणे इंडिया जी पुलिस उनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं पंहिंजो ज़ाहिर आहे त उहो वापसि ई थींदी। सो उते जेको आहे सो 4 ॿारड़नि सां गॾु ऐं हीअ चवे थी त मां जेको आहे सो सचिन सां रहंदसि ऐं सचिन बि जेको आहे सो हिन चवे थो त मां जी हिन सां मोहबत आहे। सो हीअ जेको केस आहे इहो हाई प्रोफाइल केस थी वियो आहे ऐं हाई प्रोफाइल इन जे करे आहे त हीअ 4 ॿारनि जी माउ आहे। सो हाणे ॾिसजे त छा थो थिए, पर मूंखे जेतिरे क़दुरु लॻे थो त हिन खे माईअ खे वापसि ई मोकिलियो वेंदो ऐं इंडिया में ही कोन रही सघंदी। पर ॻाल्हि जेका बुनियादी तरह आहे उहा इहा आहे त हिन माईअ ॾाढी बेकुलाइप कई आहे ऐं पंहिंजो इनखे मुंहिंजे नज़र में त बेकुलाइप चई सघिजे थी। छो त 4 ॿार ऐं हीअ माई चए थी त मूंखे 2 साल अॻु में मां मुड़ुस खां तलाक वठी चुकी आहियां। वधीक के ख़बरूं अञा साम्हूं न आयूं आहिनि ऐं वाक़ई हुन जे मुड़ुस हुनखे तलाक ॾिनी आहे या न ॾिनी आहे। बहरहाल मुड़ुस त हुनजो चवे थो त ॿारड़ा जेके आहिनि सो मुंहिंजा आहिनि, मूंखे वापसि कराया वञनि। ऐं हाणे ॾिसजे अॻिते त छा थो थिए, आया इंडिया हिनखे हुते रहणु ॾिए थी या नथी रहणु ॾिए, या हिनखे पाकिस्तान वापसि मोकिलियो थो वञे। सो मुंहिंजे जेको आख़िरी आहे चवण जो त ही प्यार ऐं मोहबत जो ना ही बेकुलाइप ऐं जहालत जो मामिलो आहे ऐं जंहिं जहालत जे करे घरनि जा घर तबाह थी वञनि था। हाणे ज़ाहिर आहे त हिन जो घर बि तबाह थी वियो ऐं बचनि समेत बि ही ख़ुदि ॾाढी परेशान थींदी। सो अॻिते ॾिसजे छा थो थिए। तव्हां वधीक रहनुमाई कयो। महिरबानी दोस्तो, थैंक यू।